सावला उन ॾींहं खे यादि कर। मां तोखे चयो त मां ख़बर ना कई ठुट पेलियुनि कोई ऐं हा तो मुंहिंजे सीने ते लत रखी जेके तो मूंखे लफ़्ज़ चया उन लफ़्ज़नि खे तूं यादि कर। सारन सच चयो आहे त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि थींदा। दुआ घुर ख़ुदा खां जो ही हथियार डूंगर खान जा आहिनि पर जबर टिजोनी ॾींहं खां जेॾी सावल जा हथियार तो मथां सिधा थींदा उन ॾींहुं तुंहिंजे हिन कमीने वजूद खे कफल जे लाइक़ बि कोन छॾींदुसि। परे मर अरे जी सावल उन ॾींहुं तो वटि डूंगर खान जो हथियारो जेको जाबर खान जे मथां वसे पियो अॼु ही हथियार जाकर खान जो थई जेको तुंहिंजे मथां कब्ज़ थियल आहे। पर शुक्र कर जंहिं ॾींहुं जाबर खान जो हथियार तुंहिंजे मथां वसियो मूंखे मौला जी ज़ात जो कसम आहे रिलीअ जे तह खां वञाए छॾींदोसांइ छो जो मुंहिंजी खाबी अख में सूअर जो वार कई। अरे हलो ॾिसो छा था पेर ढलायो ॼण पुफीअ जो घर खवे ते बीठा हो। हलो जग जो चरखो जब चले थो सच हराए कूड़ खटे थो पैसो सभ जो बाबो आहे जो ॾाढो सो गाबो आहे हिते अमीरी ऐश करे थी गुरबत घुटजी ज़हर पिए थी दिल दुखन में लुछंदी आहे ईंदी मूंखे खे आहे तेरी फहिलियल आहे राति अंधेरी जाथे काथे पंहिंजा बेरी। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।